नाज़रीन, मलीर ज़िले जा 34 सरकारी सेहत मरकज़ हुकूमत ऐं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते PPHI जे अदम दिलचस्पीअ सबब तबाही किनारे पहुची विया। ज़िले जा 20 लख माण्हू सिहत जे बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था आज़ाद ख़ासकेली जी हीअ रिपोर्ट। मलीर ज़िले जा 34 सरकारी सेहत मरकज़ हुकूमत सिंध ऐं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के तहत नई NGO PPHI जे अदम दिलचस्पीअ सबब तबाही किनारे पहुची विया आहिनि। ज़िले जा 20 लख माण्हू सेहत जे बुनियादी सहूलतुनि खां महरूम थी विया आहिनि। कारोबारी मरकज़ी इलाइक़े मेमनगोट जे सरकारी अस्पताल में ऑपरेशन थिएटर, अल्ट्रासाउंड, एम्बुलेंस सर्विस, सर्जरी, गायनी, लेबॉरेटरी ऐं एक्सरे मशीनूं बंदि थी वियूं आहिनि। रोज़ानी 1800 खां बि वधीक ईंदड़ मरीज़नि सहूलतूं न हुजण सबब अचण छॾे ॾिनो आहे। अस्पताल में 30 डॉक्टर, 65 पैरामेडिकल स्टाफ सॼो ॾींहुं अस्पताल में वेही वापसि घर हलिया था वञनि। सिंध जे सिहत खाते तरफ़ां हैंड सां कयल मुआइदे जे ख़ात्मे खां पोइ मेमनगोट समेत 34 सेहत मरकज़नि खे PPHI जे हवाले कयो वियो, जंहिं 1.5 महीनो गुज़रण बावजूद सेहत मरकज़नि जो चार्ज न संभालियो। इन हवाले सां मेमनगोट सरकारी अस्पताल जो MA साले ॾेपर SSTV सां ॻाल्हाईंदे चयो त हैंड्स खां वञण खां पोइ तमामु असांजी और जेको न सिचुएशन ख़राब थी वई। हींअर असांजे हॉस्पिटल में जनरेटर असांजो मेन जेको 50 kV जो उहो ख़राबु आहे। उन खां अलावा फिजियोथेरापी डिपार्टमेंट असांजी बंदि थी वई। हैंड्स वारा किचन खे हलाईंदा हुआ, पेशेंट्स खे असां जेको मानी बि ॾींदा हुआसीं 2 टाइम, उहो किचन सर्विस उहा बंदि थी वई। उन खां अलावा OT बिल्कुलु बंदि आहे। OT सां गॾु जेको पंहिंजो सीज़र एंड सेक्शन गाइनी ऑपरेशन थींदा उहे बि बंदि थी विया। अल्ट्रासाउंड डिपार्टमेंट असांजी बंदि थी वई। लेबॉरेटरी असांजी बंदि थी वई। त इहे सभु मसइला आहिनि। उन खां पोइ मेडिसिन मेडिसिन जो मसइलो आहे, शॉर्टेज मेडिसिन जो उहा मसइलो आहे। असां वटि कुझु स्टॉक हुयो हैंड्स जे ज़माने जो, उहो असां पे इस्तेमालु कयो। थोरी घणी मेडिसिन असांखे पंहिंजो DHO ॾिनी, पर उहा जेको हॉस्पिटल जी रिक्वायरमेंट आहे उन जे हिसाब सां उहा असांखे न मिली। लाइट हली थी वञे त असांजो जनरेटर ख़राबु आहे। ॿियो जनरेटर असांजो स्टैंड बाय में हुयो, असां उनखे ठारायो, पर फ्यूल जो मसइलो आहे। DHO असांखे फ्यूल ॾिनो कुझु, पर 15 ॾींहंनि खां पोइ फ्यूल बि असांखे नथो मिले। असां हिकिड़ो फंड असां पंहिंजा क़ाइमु कयो हॉस्पिटल जा जेके डॉक्टर आहिनि, उन्हनि खां ज़कात या ख़ैरात जो फंड असां तक़रीबन 2 लख असां उहे बि ख़र्चु करे विया आहियूं। ऐं हींअर असां पंहिंजी मदद पाण हॉस्पिटल खे हलायूं था। 38 मेडिकल सेंटर जेको सो त ॾिना, ऐं उन दौर में 4 खां 5 साल हैंड्स हिते गवर्नमेंट जे डॉक्टरनि सां मिली करे जेको कमु कयो, त आउं सम्झां थो 100% न सही, पर मुंहिंजे ख्याल में 60% हैंड्स मरीज़नि खे काफ़ी सहूलियतूं ऐं काफ़ी इलाज मुआलज सिहत जे हवाले सां उॾीण में कामयाबु हुई। जंहिंमें ही मेमनगोट जो सेंटर आहे, जंहिंजो हिकिड़ो मिसाल आहे त हैंड्स जॾहिं हिते हूंदी हुई त हिते लेबॉरेटरी जूं सहूलियतूं बि मौजूदु हूंदियूं, ऑपरेशन थिएटर बि हूंदो हो, ऐं ॿियूं एक्सरे ऐं ॿियूं खोड़ सारियूं हिते सहूलियतूं मौजूदु हूंदियूं। ऐं असांजे डॉक्टरनि लाइ तमामु इलाजु करण लाइ आसानियूं पैदा थींदियूं, छो त जेसि ताईं मरीज़ जो डायग्नोस न थींदो तेसि ताईं उनजो इलाजु बहितर तरीक़े सां न थी सघंदो। त डॉक्टरनि जे लाइ जेको सो हिकिड़ो बहितरीनु डॉक्टर जे हुजण लाइ करे उते डायग्नोस जेके इक्विपमेंट आहिनि, जेके जंहिंमें लेबॉरेटरी, OT, मुख़्तलिफ़ जेके शयूं जेके सहूलियतूं आहिनि, त उते डॉक्टर खे प्रैक्टिस करण में तमामु घणो मज़ो ईंदो आहे। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त जेके बि असां वटि जेके बुनियादी जेके सहूलियतूं आहिनि, जेके असां वटि जेके ज़रूरतूं आहिनि, मरीज़ खे सही माने में डायग्नोस करण, मरीज़ जो सही इलाजु करण जे लाइ जेके बि असां वटि जेके शयूं आहिनि, उहे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ हैंड्स जे पब्लिक पार्टनरशिप ख़तमु थियण खां पोइ उहे शयूं बिल्कुलु बंदि थी चुकियूं आहिनि। जेके तक़रीबन 1000 डेली 500 खां 1000 जेके मरीज़ हिते अस्पताल मां जेको फ़ाइदो वठंदा हुआ, उहे उन सिहत खां महरूम थी विया आहिनि। माना बिल्डिंग जेके उनमें बिल्डिंग जा जेके कम आहिनि उहे कंदासीं, उन खां पोइ असां जेको सो जेके मरीज़नि जे हेल्थ फैसिलिटी जे हवाले सां कमु कंदासीं।